माणिक मिट संदो मुझो ऊंदाही में सोझरो चो सुभान अल्लाह। माणिक मिट संदो मुझो ऊंदाही में सोझरो हशर वेल हिसाब में छड़े ना वींदो सारे सद कंदो मुझो को यारो के चधणी। लतीफ तो फरमाए सुहना ब्या घना पर मुझो पुनो सिर सभिन चांगे ते चढ़ी करे कंदो वढ़ विलन मथा माजूरियन होत धरी दो हथड़ा। मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमाए ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तुझो जवाब नाहे हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाहे जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो सदिन का साईं हयात आई घटियो न तुझो शबाब आई। ही मुझे मुर्शिद दिलबर साईं जो सुवाल आहे एहन महेसर फकीरन जो सुवाल आहे मिठा छड़ियो सब मलाल लाहे अवा सा ओरियों अंदर जो गालियों हबीब तो खा हिजाब नाहे। सलात मुझे सोने हबीब ते बुलंद आवाज सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। जेके ज़बानू खणी आया इन से सलात पढ़ो साईं ते चवे महेसरन जो आवाज वडो मशहूर ता त गालायो ही न था। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो सुल्तान महेसर जा बाज़मीर बाशऊर सुन्नी मुसलमानो अल्लाह ताला खां दुआ है त अल्लाह असां सभिनी के हिदायत नसीब फरमाए मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। चओ आमीन। करीमन जी मोहब्बत में जियारे ऐं रब शाल इनई मोहब्बत में मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम खां दुआ है त जन हे मुझे दिल पर नबी जो पाक मिलाद सजाइण जी कोशिश कई आ खर्च कयो आ ऐं एहतमाम कयो आ। अल्लाह उन्हनि के दीन दुनिया जी नेमतुन सा माला माल फरमाए तंजी इज्जतुन में इजाफो फरमाए। असी जेकी भी पांजे नबी जो शान बुधण जे ला जमो थियासी अल्लाह असा सबनी जे दिल जे मुरादुन के शाल पूरो फरमाए। सब जो आमीन। प्यारा दोस्तों अल्लाह ताला जो किरोड़े नेमतूं आहिन हर मुसलमान जे मथा हर इंसान जे मथा तवज्जो मूलिया तवा सबनी जो अल्लाह तो फरमाए इन तउद्दू निअमतल्लाह ला तुहसूहा। अल्लाह तवा ते एतरियूं नेमतूं फरमायूं आहिन जे रब जूं नेमतूं गणियो त गणे पूरियूं न करे सघंदो।
ॾिसण जे लाइ अखियूं ॾिनई, ॿुधण जे लाइ कन ॾिनई, इज़त वारो बणायई, रिज़िक ॾिनई, असांजे लाइ रहण जे लाइ माहौल साज़गार बणायई, ज़मीन खे नरम कयई, आसमान मां मींहं वसायई, असांजे बनियुनि में फसल पैदा फरमायई, असांखे पीअण जे लाइ पाणी ॾिनई, खाइण जे लाइ मानी ॾिनई, दुनिया में भी इज़्ज़त ॾिनई, क़यामत में भी जन्नत महबूब जे सदके अता फरमाईंदो। रहमतूं फरमाए पियो, इनायतूं फरमाए पियो। अल्लाह तो फरमाए सब नेमतूं भलियूं आहिनि, पर इन सभिनी नेमतुनि में वॾे में वॾी नेमत फातिमतु ज़हरा जो अबो मोहम्मद मुस्तफ़ा करीम आहे। सुभान अल्लाह। ॿियूं जेके बि नेमतूं हिन फना थी वेंदियूं, नेमतूं ख़त्म थी वेंदियूं। हे जिस्म आहे, नेठ त मौत ईंदुसि। आओ तू भलो घर ठाही, केतिरो बि सिंगारी, उन ते केतिरो बि ख़र्च करी, उन ते केतिरा लख लुटाए, सुहिणो बंगलो अॾाई, नेठ छॾणो पवंदई। तू भली नौकरी जी तलाश करी, वॾी पघार वारी नौकरी हथ करी, नेठ त उन मां बि हथ कढणो पवंदई। भलो कारोबार शुरू करी, उनमें तोखे मुनाफ़ो भी थे, पर नेठ तो वो कारोबार भी हथन में हलियो वेंदो, रिज़िक हलियो वेंदो, इज्जत हली वेंदी, वनी कब्र जा मेहमान थींदासी, कुल्हे कांदी थी मण मिट्टी हेठ मिट माइट लटे ईंदा। पर यारो जिते को कम नहीं दो उते नेमत अल्लाह जी मदीने वारो साईं फायद पहुंचाए। गाल समझो दाले कोंदा समझो। ॿियूं नेमतूं मिलियूं इन फना थियण जे लाइ। कुल्लु मन अलैहा फान, हर शइ खे फना है, हर शइ ख़त्म थियण जे लाइ आई आहे, हर शइ फानी थियण जे लाइ आई आहे। बाक़ी रहंदो हिकु अल्लाह, ॿियो मुंहिंजे दिलबर नबीअ जो नालो। सुभान अल्लाह। दुनिया में तो नबी नफो पहुंचाए, दुनिया में तो महबूब फायदो पहुंचाए, पर जिते मण मिट्टी हेठ कब्र में वनी पहंदासी। बुखारी शरीफ जी हदीस आ त मयत पंजे कांधियुन जे जुत्युन जा खड़काहट बि ॿुधंदो वा। कुल्हे कांधी जडे दफन करे वापस मोटंदा आहिन, पोइते वेंदा आहिन, मयत दाह करे चवंदो ओ वञण वारा, ओ अदा मूंखे हिते मण मिट्टी हेठ कंहिंजे हवाले कयो पियो वञी। न अबो सॾु ॿुधंदुई, न अम्मा सॾु ॿुधंदई, न भाइर सॾु ॿुधंदई, न को दाह वरनाईंदुई। पर अल्लाह जी ज़ात जो कसम आ, कब्र में बि जे मदद कंदई त मदीने वारो साईं कंदई। वरी जो सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिलबर साईं दाह फरमाई तो सब छदे व्याहू न छदींदो, सब छदे व्याहू न छदींदो, साणी थींदो सीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर, अंगण ते लाईंदो मोहम्मद मीर। लाशु लटे व्या मिट मटे व्या, लाशु लटे व्या मिट मटे व्या, पर साणी थींदो सीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। दुनिया में त मैसरन जे गोठ वारो इज्जतूं अल्लाह ताला मदीने वारे साईं जे सदके पे अता फरमाए। रब फरमायो आ त लौला कलमा खलक़तुल अफलाक, ओ महबूब जे तोखे न जोड़िया हा, तोखे न ठाया हा, त मां अल्लाह जग बि न पैदा कया। जिब्रील आयो, तानी जिब्रील फकाल या मोहम्मद इन्नल्लाह यकूल लौलाक मा खलक़तुल जन्नत व लौलाक मा खलक़तुन नार। जंहिंखे नबी जी हदीस वणे थी हथ मथे खणी चवे सुभान अल्लाह। नबी साईं फरमायो त जिब्रील आयो,
जिब्रील अमीन मुवट हली आयो अचे अर्ज कई या रसूल अल्लाह रब तो फरमाए ए महबूब जे तोखे पैदा न कया हा तोखे न खलकिया हा तोखे न जोड़िया हा तमा अल्लाह जन्नत बुन ठाया हा दोज़ख बुन ठाया हा वरी तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बी जगह ते नबी सही तो फरमाए त रब चयो वा हदीस कुदसी लौला कलमा अज़हर तुर्रुबूबियत ए मुजा महबूब जे तोखे पैदा न कया तमा पांजी रुबूबियत के ज़ाहिर न कया पांजी उलूहियत के ज़ाहिर न कया के खबर न पवे हा तमा अल्लाह आया तोखे जोड़ियो अथम तने जग ठाया अथम महेसरन के पैदा कयो अथम जमीन ते अचो जमीन ते जुड़ो कमायो पंजे हथ से मेहनत कयो याद कयो ते हे नेमतूं मिलियो इन मदीने वारे साईं जे सदके सुभान अल्लाह नचे सुभान अल्लाह सही हाँ मुस्तदरक हाकिम में हदीस जो किताब हजरत इमाम हाकिम हदीस आंदिया अल्लाह ताला हजरत सैयदना ईसा रूहुल्लाह दे वही फरमाई कहंदे चलायो ईसा रूहुल्लाह नबी ईसा रूहुल्लाह अल्लाह फरमाए या ईसा आमिन बि मुहम्मदिन ओ ईसा मां अल्लाह तोखे अमर थो दिया तो मुझे महबूब मोहम्मद करीम ते ईमान आन सुभान अल्लाह केडी वरी नेमत अल्लाह जी जो असा जमदे ही मदीने वारे ते कलमे पढ़न वारा अल्लाह जो शुक्र आ जे अल्लाह महबूब जे उम्मतुन जे घर में पैदा कयो असा जी अम्मा या रसूल अल्लाह चवण वारी असा जो अब्बो या रसूल अल्लाह चवण वारो अम्मा लोली पई दे त नालो मदीने वाले साईं जो पई वठे ओदा ईसा रूहुल्लाह अल्लाह जो नबी आ अल्लाह जो रसूला साहिबे किताबा साहिबे शरीयता अल्लाह ताला इज्जत दिनिया एडो वडो नबी हुयो जो के मादरजाद अंधे जी अखियुन ते हथ लाए न तो उन जो अखियूं रोशन थी वने मुआ मरी विया साह निकरी वियो ईसा रूहुल्लाह आंगुर जो इशारो कंदो हो कुम बि इज़्निल्लाह उथी अल्लाह जे हुक्म सा त ईसा जे हुक्म सा मुर्दा उथी वेही रहंदा हुया जिस्म के लाइलाज मर्ज लगी वने कोढ़ जो कैंसर जो मर्ज लगी वने सरतान लगी वने ईसा रूहुल्लाह हथ फेरींदो हुयो त मर्ज लही विंदा हुया बरस लही विंदा हुया बीमारियूं हटी विंदियूं हुयूं एडो शान वारो नबी एडो मर्तबे वारो नबी वेठो अल्लाह तो फरमाए या ईसा आमिन बि मुहम्मदिन ईसा मुझे महबूब मोहम्मद ते ईमान आ मुझे नबी जे मथा कलमे पढ़ण वारो थी छो जो ओ ईसा हा वअमुर मन अदकहु मिन उम्मतिक तोखा पोज के तुजा उम्मती इंदा तो ते कलमे पढ़ण वारा इंदा उन्हन के भी मुझो पैगाम दे ते ए मुजा उम्मतियो मुखा पो कलमो पढ़णो आ त मोहम्मद करीम जो पढ़णो आ सुभान अल्लाह हाने अचे थका आयो सवेर खां वठी महफिल थी हले पई अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे सुभान अल्लाह मेहरबानी तवज्जो जो मुडे अल्लाह फरमायो ईसा पंहिंजे उम्मतुन खे बि चओ त मुंहिंजे नबी ते ईमान आणे छो छाजेला ऐं युमिनु बि फलौला मुहम्मदुन मा खलक़तु आदम ओ ईसा
जे मोहम्मद करीम के पैदा न कया हा तमा आदम बुन जोड़िया हा आदम के बुन ठाया हा वलौलन्नार वलल जन्नत मा खलक़तु मुहम्मदुन जे मोहम्मद करीम के पैदा न कया हा त न जहन्नम जोड़िया हा न दोज़ख ठाया हा न जन्नत पैदा कया हा हाणे जन्नत ठाई अथम दोज़ख बुठाई अथम इन जे करे त ॾिसा केड़ा मुझे यार जे अचण ते खुश थियन था केड़ा बरन था केड़ा ठरन था अवा जन्नत छो ठही है दोज़ख छो ठयो आ सबब इन जो इयो आ त केड़ा साईं जे अचण ते खुश थियन था खुश थियण वारन जे ला जन्नत आ नबी दे मथा कलमे पढ़ण वारन जे ला राज़ी रहण वारन जे ला जन्नत आ जेके कावड़ जवन था नबी जी खुशी मल्हा त मुंह ते ट्रीअड़ तप चढ़ी मोमिनन जा मुंह गुलाब जड़ा मुल्ले जा मुंह जुलाब जड़ा डिठा तो न अचे न मिलाद जो महीनो जिए बरसाती ॾेडर निकरंदा आहिन कुंडन पासन का निकरंदा छो था मिलाद मलायो यो बिदत यो शिरक यो हराम मुझो तोखे गाल नथी वणे नबी जी नात नथी वणे जिक्र मुस्तफा नथो वणे त मुंह मोनन में विजी वनी कमरो वसाए छड आशिकन के त महबूब जो मिलाद मलाए ॾेखारे चओ सुभान अल्लाह असा त इए चवंदा आहियूं जीअं मरहूम गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह चयो चओ सुभान अल्लाह महेसर तो चवे जग के मुबारक अल्लाह मुबारक जग के मुबारक अल्लाह मुबारक अल्लाह तबारक कुर्ब कया गम गूंदर गुम थी वहम वया मुझो सजन अची वियो खैर सा जग के मुबारक अल्लाह मुबारक जग के मुबारक अल्लाह मुबारक अल्लाह तबारक कुर्ब कया गम गूंदर गुम थी वहम वया मुझो सजन अची वियो खैर सा है बब दफा ऐवान बुहारियो बब दफा ऐवान बुहारियो सानो छंड्रे कुल फुल छटकारियो है मोहब मिठा में मान थिया गम गूंदर गुम थी वहम वया मुझो सजण अची वियो खैर सा है मोहब मिठा में मान थिया गम गूंदर गुम थी वहम वया मुझो सजण अची वियो खैर सा भला तू भी गजी चवरा त जग की मुबारक अल्लाह मुबारक मुझी बोली न था समझो पांजे महेसर जी बोली मता समझो जग की मुबारक अल्लाह मुबारक जग की मुबारक अल्लाह मुबारक अल्लाह तबारक कुर्ब कया गम गूंदर गुम थी वहम वया मुझो सजण अची वियो खैर सा सुभान अल्लाह गाल वणिया त जो सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए त जन्नत इन जे करे जोड़ी अथम दोज़ख इन जे करे ठायो अथम त नबी ॾिसां तुंहिंजे मथा ईमान आणे राज़ी कहिड़ा था रहनि अबा सुल्तान महेसर वारो तहां राज़ी वेठा आयो हथ मथे खणी ऐलान कर राज़ी आयो छो राज़ी न थींदासीं एड़ो नबी मिलियो एड़ो राणो मिलियो एड़ो सुहिणो मिलियो अञा राज़ी कोन थींदा हैफ तन के जेके नबी जो शान बुधी मुंह चिबो था कन अल्लाह हिते भी चिबो रखंदो न उते भी चिबा हुंदा
हे दिस मुर्कंदड़ चेहरा मुंह महबूब जो नालो बुधी मुर्क पीओ न छो महबूब जो नालो बुधी चेहरे ते खुद ब खुद मुर्क छो थी हदीस पूरी बुध नबी सही फरमायो वलकद खलकतुल अर्श अलल माए नबी सही ईसा रूहुल्लाह के तो फरमाए अल्लाह तो फरमाए ईसा रूहुल्लाह के ओ ईसा जडे मु अल्लाह अर्श जोड़ियो अर्श के पैदा फरमायो अर्श पानी ते ठायो फतरब त अर्श में जुम्बश अची वई नकण लगो अर्श में सुकून न हुयो जुम्बश में अची वियो इस्तराब में अची वियो फकतबतु अलैहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह रब फरमायो जने अर्श में सुकून न हुयो जुम्बश हुई डके पियो इस्तराब में हुयो वो अल्लाह ने ते लिखियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब फरमाया मु लिखियो ला इलाहा इल्लल्लाह ला सब गजी जिक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह नबी सही फरमायो आज को 3 दफा यो कलमो शरीफ पढ़े न दिल सा अल्लाह उन जा 4000 कबीरा गुनाह बख्शे माफ फरमाए छदींदो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब फरमायो ओ ईसा अर्श लके पियो अर्श कंबे पियो करार न पियो वठे ओन ते नालो पंजे महबूब जो लिखुम फसकनल अर्श अर्श सुकून वारो थी वियो करार वारो थी वियो खबर मिली ओ महेसरन जे गोठ वारो जे दिल ते मदीने वारे जो नालो चिटजी वने जी ज़बान ते इसमें मोहम्मद जारी थी वने अल्लाह उन जे घर में जिंदगी में उन जी हयाती में सुकून भरे छदींदो आ करार तस्कीन न चई सुभान अल्लाह हुआ बियन जे चेहरन ते सुकून न हुंदो हदीसों पे पढ़ंदा कुरान पे पढ़ंदा मुंह में रौनक नजर नहीं दे सुन्नी अभरो सबरो जे चेहरे ते रौनक नजर छो इन जे जो उन जे सीने में दिल में मदीने वारे जो इस्म मुबारक कुंद छा नालो मदीने वारे जो चो सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो हाने दिसो न केडो वडो केडी वडी मेहरबानी आ साईं ने फरमायो जंहिंखे पुट नथो ॼमे पुटाणो औलाद नाहे दुआऊं दा घुरायूं साईं दुआ घुरो पुट ॼमे तोखे दस थो ॾियां ओ जेके बे औलाद आहिनि जंहिंखे पुटाणो औलाद नथो थे नियत कर पुट ॼमंदो नालो मुहम्मद रखंदो सां पुट नथो ॼमे नियत कर नालो पुट ॼमंदो नालो मुहम्मद रखंदो सां इंशाअल्लाह पुट जरूर ॼमंदो नबी जो फरमान साईं जन फरमायो जंहिंखे 3 पुट थियन ऐं 3 मजा के हिकड़े जो नालो बि मुहम्मद न रखे उन जण मूं नबी सां जफ़ा बेवफाई कई अथई पुट ॼमे न हिकड़े जो नालो मुहम्मद जरूर रखंदा भली हिक घर में 10 ॼणा हुजन 10 जो नालो मुहम्मद हुजन त इन में कावड़ न कयो असां वटि हिते मशहूर आहे अबा यो मुंहिंजे पुट जो नालो वरी पंहिंजे पुट जो नालो छो रखियो अथई आहे न मायूं ख़ुशूसन एड़ी तेड़ी ते आयो मूं पंहिंजे पुट जो नालो रखियो आहे साईं मुंहिंजा राज वठी झेड़े जे नालो बदला मुंहिंजे पुट जो नालो आहे कि न
यो या रीत रस्म जाहिलन जी हिंदुन रस्म मुसलमानन जी ना है हाने ॾिसो न हजरत सैयदना इमाम अली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहि सलातो व तस्लीम रदियल्लाहु तआला अन्हु वरदा करबला जे मैदान में विया शहीद या 3 साहिबजादा हुया हजरत इमाम हुसैन के घणा साहिबजादा हुया 3 टिनी जो नालो अली हुयो साहिबजादन जो नालो अली हुयो पो वडे के सदींदो हुयो अली अकबर नंढे के सदींदो हुयो अली असगर विचे के सदींदो अली औसत जंगे इमाम ज़ैनुल आबिदीन सदींदा नालो टिनी जो अली हुयो हाने जे इन ते कावड़ कजे हां ते इमाम अली मकाम टिनी बचन जा नाला अली न रखे हा हिकड़े ही घर में हिकड़े ही खानदान हजरत अबू बकर जे पुट जो नालो अबू बकर हजरत सैयदना अली जे साहिबजादे जो नालो अबू बकर हुयो पोटे जो नालो अबू बकर हुयो डोटे जो नालो अबू बकर हुयो ये सिलसिलेवार हिकड़े ही घर में हिकड़े ही नाले वाला कई फर्द हुंदा हुया पर जे मोहम्मद नालो हुजे त इन में तो बरकत ही बरकत आ साईं फरमायो जे घर में मोहम्मद नाले वारो हुजे उन घर में सुबह जो भी मलाइक रहमत खणी इंदो आ शाम जो भी मलाइक रहमत खणी इंदो तवा फैसलो कयो दा फैसलो टुटे नथो उन फैसले जे विच में मोहम्मद नाले वारे के विहारियो अल्लाह खैर सलामती सा फैसलो कराए छडी तमा वट मेहमान अची विया घर में कुने में मानी थोरी पचाई अथव मेहमान घणा थी विया मोहम्मद नाले वारो वठी अचे विहारियो कुने ते विहारींदो इसमें मोहम्मद जी बरकत सा दहन जी मानी के अल्लाह सवन में पूरो करे ॾेखारींदो मदीने वारे साईं फरमायो त मोहम्मद नाले जे सदके मोहम्मद नाले वारो त जन्नत में वींदो पर जेको उन जो अब्बो आ उन जी अम्मा है वो मोहम्मद नाले वारो पंजे अब्बे पंजी अम्मा के पाण सां गडाए जन्नत में वठी वींदो जोर सां चओ सुभान अल्लाह मुझे नबी फरमायो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह सॾींदो या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब सॾींदो ए मुंहिंजा हबीब मोहम्मद त मशर जे मैदान में जेके मोहम्मद नाले वारा हूंदा इसमें मोहम्मद वारा हूंदा से सब अर्श मोहल्ला वटींदा अल्लाह के अद कंदा मौला छा हुकुम आ कहिड़ो अमर आ रब फरमाईंदो मूं तव्हां खे त न सॼो हुयो मूं पंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे सॼो हुयो तव्हां खे न सॼो हुयुमि से सभु मायूस थी वापस जो मोटंदा कंध झुकाईंदा ॾुखारा थींदा वापस पलटजंदा अल्लाह फरमाईंदो ए मोहम्मद नाले वारो तरसो बीहो दुखार न थियो हाने अगर जे मु पंजे महबूब के सजो हुयो पर तव्हां आया आयो पंजे हबीब जे सदके उन जे नाले जे सदके मुझे महबूब जा हम नाम आयो नाले भाई आयो मां अल्लाह इन नाले जे सदके तव्हां हड़नी के बख्शे माफ तो कया वञो जन्नत जा दर खुलिया पिया गाल समझ में आई है कोन आई हेरू की मुझे महबूब जे नाले जी बरकत मुझे मुर्शिद दिलवर साईं फरमाए सुभान अल्लाह चो तो मां शेर पढ़ा चे तो मिठा माखिया मिसरी अखा मिठो तुझो इस्म आहे ऐ मिठा माखिया ऐ मिसरी अखा मिठो तुझो इस्म आहे अतुर ऐ मुश्क अंबुर खा तुझो सुर हो जिस्म आहे ओ दुनिया ऐ कबर महशर में अव्हां जो आसरो आहे या रसूल अल्लाह दुनिया ऐ कबर महशर में
अवां जो आसरो आहे ओ तुझो जलवो मुझा जानी असा मरीजन ले मलम आहे तुझो जलवो मुझा जानी तुझो जलवो मुझा जानी मरीजन ले मलम आहे दर्द थींदो आहे न फट थींदो आहे दवा लगाई बि आहे मरहम लगाइबो आहे त फट ते करार अची वेंदो आहे तवज्जो मूं ॾिजो हिकिड़ी ॻाल्हि सम्झाया ज़मानो अहिड़ो अची वियो आहे हर माण्हू ॾुखनि में भरियो पियो आहे जंहिंखां पुछा कर पंहिंजा सूर ॿुधाईंदई वॾी उमिरि वारा त खणी दाह कनि अञा शादी बि कोन कई आहे छड़नि से बि सूरनि जो पिटण पिया पिटे अल्लाह हिदायत ॾींदव अञा जिंदगी जी शुरुआत ही कोन थी आहे अॻ में दर्दनि जी ॻाल्हि कंदा पुट हिम्मत धारियो बुज़दिल न थियो बुज़दिल माण्हू जो कम आहे सूरनि जी ॻाल्हि करे परेशानियुनि जी ॻाल्हि करे हिम्मत वारो माण्हू सचो मोमिन माण्हू अल्लाह ते भरोसे रखण वारो हूंदो आहे बाबा जिंदगी आहे सूरन सां भरी पई आहे लतीफ़ साईं फरमायो त अचोड़ी सूरन वारियूं करियूं सूर पचार कन घणा कन थोरा नाहे का सूरन धार हर कंहिंखे थोरा घणा सूर आहिनि तकलीफ़ूं आहिनि दुनिया इंसान जी अल्लाह ताला माहौल ही अहिड़ो ठाहियो आहे कॾहिं ॾुख कॾहिं गम कॾहिं ख़ुशियूं कॾहिं सरहाई कॾहिं अरहाई थींदो रहंदो आहे पर जॾहिं ॾुख पहुचनि तुंहिंजी ज़िंदगी मायूसियुनि में वकोड़जी वञे हिन हदीस जेका ईसा रूहुल्लाह वारी ॿुधाई माव अर्श खे करार न पियो मिले जॾहिं नालो मुहम्मद लिखियो वियो अर्श खे करार मिली वियो अल्लाह ताला इशारो ॾिनो ए मोमिनो ए नबी ते कलमे पढ़ण वारो जे दर्द मिलिया आहिनि माइट कावड़िया आहिनि के मेणो ॾिनो आहे के तानो ॾिनो आहे के दिल जाए ॾियण वारो नाहे को तुंहिंजो हाल भाई नाहे को ॾुख वंडण वारो नाहे को दिलासो ॾियण वारो नाहे ओ सुल्तान महेसर वारो रब इशारो ॾिनो आहे ए मोमिनो ॾुखारा न थियो गमगीन न थियो पंहिंजी दिल ते मुंहिंजे महबूब जो नालो चिठी ॾेखारियो सुभान अल्लाह इसमें मोहम्मद लिखी ॾेखारियो विर्द मुंहिंजे साईं जे नाले जो कयो मोहम्मद मोहम्मद चई ॾेखार ॾिस त अल्लाह कीअं थो तो ते रहमत जा वॾा फुड़ा मींहं वसाए छॾे ॻाल्हि सम्झो था न सम्झो सुभान अल्लाह तो महबूब जी गुलामी में अची त ॾिस न मुझे मुस्तफा करीम जो सच्चो गुलाम थी त ॾिस न अल्लाह जे कुरान फरमायो जेते हथ नबी जो अची वञे यो नबी जो हथ न यदुल्लाह फौक ऐदीहिम यो इन्हनि जे हथनि ते नबी जो हथ न अल्लाह जो हथ आहे महबूब जो गुलाम बनजी वने कुरान तो फरमाए वमई उतिर रसूल फकद अता अल्लाह जेको मदीने वारे साईं जो गुलाम बनजी वने या इताअत मुस्तफा नाहे या ऐन अल्लाह जी गुलामी रब जी इताअत आहे नबी जी मोहब्बत अल्लाह जी मोहब्बत आ नबी जो दर अल्लाह जो दर आ नबी साईं सा उल्फत अल्लाह जी उल्फत आ महबूब मुस्तफा जी तात अल्लाह जी तात मुस्तफा जो इत्तबा अल्लाह जो इत्तबा है जेको मदीने वारे जो बनजी वने साईं जे अचण ते खुशी मल्हाए ओ महसरन जे गोठ वारो अल्लाह जो कुरान तो फरमाए मां तंहिंखे हिते बि अॾे छॾींदुसि त कब्र हशर में भी इनायतन जा अंबार लगाए सुभान अल्लाह दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या बुलंद आवाज़ से पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। मदीने वाले साईं फरमायो तवज्जो मुरे जो महबूबन करीमन फरमायो हिलियतुल औलिया में हदीस आया मकतूबन अला बाबिल जन्नत ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबा चहल पहल कचहरी पांजी बंद कयो 15 मिनट बाकी हेडे मुडे मुतवज्जे 15 मिनट का वधिक तकरीर कोन बाकी हेडे ध्यान जो मुडे आई तवा जे पैसा घोरण जे लादा चो न मुखे तवा माता का पैसा न वठण आयो है अल्लाह तवा के गंज दींदो मुखे तवा पैसा न खपन तवा जी मोहब्बत खपे तवा मुजी गाल बुधो उनते वनी अमल कजो हिकड़ी गाल गौर सा बुधो न मा समझंदो ता मुखे 5 करोड़ रुपया दई छड्या अल्लाह तवा के को दुखियो दी कोन दिखारींदो अल्लाह तवा जो खीसो खाली कोन छड़ींदो अल्लाह तवा के केंजो मोहताज कोन कंदो रब कंदो मुस्तफा जे सदके सदाई सरहारंदो रुगी मु फकीर जी गुफ्तगू बुधो मदीने वाले साईं फरमायो मुझो साईं तो फरमाए जने अल्लाह ताला जन्नत ठाही कबल अन युखलकल खल्को बे अल्फे सनतिन मखलूक के ठाहिण खां 2000 साल अग में साल अग में मखलूक के जोड़ण खां 2000 साल अग में अल्लाह ताला जन्नत जे दर ते लिखाए छडियो हुयो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अञा गया अलीयुन अखू रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अली नबी जो भाउ रब जन्नत ते लिखाए छडियो इसमें मोहम्मद जड़े इसमें मोहम्मद जन्नत ते लिखजो त जन्नत के करार अची हालांकि जन्नत आहे करार जो घर एड़ो सुकून एड़ी लज्जत एड़ी फरहत किथे न हुंदी जेका अल्लाह जन्नत में जोड़ाई अल्लाह कंदो हड़ई जन्नत में वींदासी मदीने वाले साईं फरमायो जन्नत में दुख जो नालो नाहे पर ते बावजूद जन्नत के पान के करार न पियो अचे सुकून न पियो अचे जने जन्नत ते अल्लाह जे हबीब जो नालो लिखियो वियो आ मुझे महबूब जो इस्म मुबारक लिखियो वियो आ त जन्नत चयो मौला हाणे मुकम्मल थी वई आया। हजरत आदम जो जन्नत में वियो दिसे पियो त जन्नत जे महलन ते मारियुन ते जन्नत जे वणन जे पनन ते हूरन जी अखियुन जी माणकियुन में भी ॾिठम त मदीने वारे साईं जो नालो लिखियल हुयो। माण्हू चवंदा मीलाद छो था मल्हायो असा बाबा मीलाद इन जे करे दा मल्हायूं जो जन्नतुन के सुकून महबूब जे नाले ते पे मिले दुनिया त दुखन जो घर आ इसमें मुस्तफा वठूं था त दिल के सुकून तो मिले बेली सच्ची बुधायो सुकून मिले तो कि न कोंदो मिले मजो अचे तो कि न कोंदो अचे महबूब जी गाल अचे मीलाद जी गाल अचे तो मोमिन ठरी पवंदा सुभान अल्लाह। करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त रुगी मुझे अचण ते मुझे मिलाद ते रुगी मानुन खुशी न कई पर खुद अबुल अंबिया हजरत आदम अलैहिस्सलाम खुशी मनाई जिए जो महबूब आया मेराज वारी रात आदम अलैहिस्सलाम आयो त आदम खबर तो नबी के छा चे तो मरहबन यब्न सूरती व अबी मनाया ओ मुझी सूरत वारा बच्चा भली करे आए नबी जे अचण ते मरहबा जो पहिरियों नारो हजरत आदम अलैहिस्सलाम हयो हुयो।
महबूब आया असा जो चवंदा मरहबा या मुस्तफा महबूब जी आमद मरहबा लजपाल जी आमद मरहबा मदनी जी आमद हणंदा मौलवी जो तो यो नारोहण शिरका यो नारोहण बिदता मुचो बिदत जी फतवा पहिरिया आदम ते हण अब्बे ते को फतवा हणे त हलाली चेबो या हो चेबो गाल समझो ता हले कोन समझो अब्बे जो बेफरमान को सचो पुट थी सके दो असा त अब्बे आदम जे तरीके ते आयो जे मिलाद मल्हाए दिखारियो छो न चो जी दिलबर साईं चेवा त मिलाद आ महबूब जो मिलाद आ मिलाद आ महबूब जो मिलाद आ झलेण वारो व्या जली झलेण वारो व्या जली मिलाद जिंदाबाद मिलाद महबूब जो मिलाद आमिना जी जल जो घर हो नूर सा पुर नूर थियो आमिना जी जल जो घर हो नूर सा भरपूर थियो हर तरफ सुरहान सा हर तरफ सुरहान सा थी व्यो अंगण आबाद चो मिलाद महबूब जो गजी चवरायो मिलाद झलेण वारा व्या जली झलेण वारा व्या जली मिलाद जिंदाबाद मिलाद महबूब जो मिलाद वण सुका सावा थिया धरती सजी सर सब्ज थी चो सुभान अल्लाह अल्लाह कीअं खुशी मलाई माण्हू चवंदा त किथां साबित आहे ॿियो कलमे पढ़ण वारो कोन हुयो रब हुयो जॾहिं महबूब पैदा थियो अॼु खां 1500 साल पहिरियां वारे रबिउल अव्वल में ठीक 1500 साल अॻ में हे ई महीनो रबिउल अव्वल जो हुयो जंहिं साल मदीने वारो साईं जाओ उन साल सुका वण अल्लाह सावा करे छॾिया वण सालन का वठी खुश्क पिया हुया जमीनूं गैराबाद हुयूं जेके कलराठियूं जमीनूं हुयूं से सावक सां हरियालियूं थी वियूं जंहिं घर में औलाद न हुयो अल्लाह पूरो साल हर घर में पुटाणो औलाद पैदा फरमायो के घर में दुख न हुयो के घर में गम न हुयो हर पासे खुशू हुयूं सुरहान ही सुरहान हुई हजरत अब्दुल मुतल्लिब तो फरमाए जे रात मदीने वारो साईं जाओ मुंह डिठो काबे जो तवाफ पियो कया काबो मकामे इब्राहिम वारे पासे सजदे में किरी पियो सजदे में किरी पियो मुँह पुछा कई ओ काबा मानू तोखे सजदो कन तू कंहिंखे तो सजदो करी चवण लगो सजदो तो कया अल्लाह जो शुक्र तो अदा कया अज उहो महबूब अची वियो आ उहो नबी अची वियो आ जेको मूं काबे जी हुरमत रखंदो मूंखे पाक कंदो नबी साईं फरमायो मुझे जमण ते बुत उंधे मोह किरी पिया मजूसन जूं बायूं उजामी वियूं दुनिया में जेतिरा बि बादशाह हुया उन्हनि जा तख्त उंधे मोह हेठ किरी पिया इज्जत वारनि बि ॾिठो जहान जे बादशाहनि खे बि ख़बर पई अॼु बादशाहनि जो बादशाह सुहिणनि जो सरदार यतीमनि जो यार मिस्कीननि जो मददगार अड़ियन जो आधार आयो आ गमगीनन जो गमखार आयो आ मिस्कीनन जो मददगार अची वियो आ चओ सुभान अल्लाह हिन मौलवी मिलाद न मल्हायो त छा थी पियो जन्नत जूं हूरूं लही आयूं सेब ईअं पियो चवन त अची वियो रंगड़ो रची वियो
अची वियो रंगड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार मोमिन सब मिलाद मल्हायो गॾिजी नबीअ जूं नातूं गायो मोमिन सब मिलाद मल्हायो गॾिजी नबीअ जूं नातूं गायो आयो अखियुनि जो ठार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार अबा मैं जरन जे गोठ वारो वो एड़े नबी सा दिल लाइजे कि न लाइजे एड़े नबी जो दर वठजे कि न वठजे एड़े महबूब जी गुलामी इख्तियार कजे कि न कजे बराबर मीलाद मल्हायूं था भली गाला महबूबन जे आमद ते जश्न मल्हायूं था भली गाला मुझे दिलबर नबी जे अचण ते असा लगड़ियूं लगायूं सी छन्ना लगाया सी मुबारकबाद दिनी सी भली गाला पर मिठा असुल मीलाद जी खुशी ई आहे त साईं जे अचण ते खुशबू थी ऐं साईं जे तरीके ते अमल बि करे ॾेखा मुझो महबूब आयो इहा बि ॻाल्हि कर जेको पैगाम खणी आयो उन ते अमल बि करे ॾेखा अमल वारे पासे असां आयूं ई कोन अमल बाबा बुज़ुर्ग वञी कन असांजो छा थो वञे न नबी असां सभिनी जे लाइ आयो आहे न ॻाल्हायो असां सभिनी जो नबी आहे न असां सभिनी जे लाइ आयो मदीने वारो साईं हर कंहिं जे लाइ आयो आहे त नबी जो फरमान बि सभिनी जे लाइ आहे नबी जो पैगाम बि सभिनी जे लाइ आहे नबी सुणे हुकुम ॾिनो आहे त 5 वक़्त निमाज़ पढ़ो निमाज़ कज़ा न कयो छो त निमाज़ मोमिनन जो मेराज आ अकीमुस सलात इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर निमाज़ कायम कयो छो त सुल्तान महेसर वारो निमाज़ बुरायुनि खां बुछड़नि कमन खां बचाईंदी आ सुभान अल्लाह नमाज गुनाहन का बचाईंदी आ अकीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन निमाज कायम कयो मुशरिकन मा न थियो मुशरिक निमाज नाहिन पढ़ंदा मोमिन निमाज पढ़ंदा आहिन सुभान अल्लाह बेशक काफर हुजे को हिंदू हुजे को ईसाई हुजे उन ते मयार नाहे निमाज न पढ़े मुसलमान आई तू कलमो पढ़ी तो ऐं वरी जॾहिं निमाज़ जो टाइम थे तो कोई मकान प्यारो आ दुकान प्यारो आ ओताक प्यारी आ यार जी कचहरी वणई थी अल्लाह जे घर जो सॾ नथो वणे तोखे मिठा अल्लाह जे हुक्म खां मुंह न मोड़ियो हिकड़ी निमाज़ जानी वाणी जेको छॾे दे नबी साईं फरमायो उनखे 620 साल जहन्नम जी बाहि जलायो वेंदो जेको हिकड़ी निमाज़ कज़ा करे जो केतिरियूं निमाज़ूं कज़ा करे वेठो निमाज़ 5 वक़्त पढ़ो अबे अम्मा जी फर्मा बरदारी कयो पीउ मां जे मिलिया थव त इन खां वॾी ॿी का नेमत कोन्हे का मदीने वारे साईं फरमायो अबे अम्मा जी दुआ औलाद जे लाइ ईअं आ जीअं मूं मुहम्मद करीम जी दुआ पंहिंजे उम्मत जे लाइ आहे नबी जी दुआ जी उम्मत जे लया तीअं अबे अम्मा जी दुआ पंहिंजे औलाद जे लया मिठा अबे अम्मा खां दुआऊं वठो उन्हनि जी ख़िदमत कयो अबे अम्मा जा फर्मा बरदार थियो उन्हनि जे साम्हूं वॾे आवाज़ सां न ॻाल्हायो ज़ोर सां न ॻाल्हायो जे अबो अम्मा वफ़ात करे विया आहिनि त उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कयो ईसाले सवाब कयो उन्हनि जे लाइ नंगर न्याज़ कयो त उन्हनि जो रूह क़ब्र में तव्हां राज़ी थींदो ओ मिठा हराम न खाओ पराओ हक न खाओ बे सां ज़्यादती न कयो ज़ुल्म जा कम बेहयाई जा कम बदकारी वारा कम छॾियो परावा नंग न निहारियो ज़िना ऐं बदकारी ॾे न वञो कम उहो कयो जंहिंमें अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी
ॻाल्हि समझ में आई है लेकिन है मदीने वाले साईं फरमायो मन शाब शीबतन फी सबीलिल्लाह नव्वर अल्लाहु यौमल क़ियामा वो नौजवान जेको जवानी रब जे रस्ते में गुजारे अल्लाह जी फर्मा बरदारी में गुजारे अमल कंदे कंदे दाढ़ी में अच्छा वार अचंस त क़यामत जे दिहाड़े अल्लाह इन नौजवान जे चेहरे के मुनव्वर फरमाए छड़ी मनशा अशाबुत्ताइब हबीबुल्लाह नबी साईं तो फरमाया वो नौजवान जेको जवानी में गुनाहन का तौबा करे जवानी में अल्लाह दे मोट करे त इन नौजवान के अल्लाह का जो महबूब बनाए छदींदो आ ओ सुल्तान महेसर जा नौजवानों मुतवज्जे जो मानुन जा त महबूब थियायो यारो पर मुझे अल्लाह जो भी महबूब थी देखा छो गुनाहन में जिंदगी बर्बाद कई थे छो पंजी जवानी जो दुश्मन बनियो आई छो अल्लाह जा हुक्म भन्या थे अज मोट कर अज इन मिलाद जी मजलिस में न अल्लाह जे घर में भलाई वारी मजलिस में वायदो कर त बाकी जिंदगी पंजे नबी जो फर्मा बरदार थी गुजारींदासी छा इरादो अमल कबूल